सकरण सिंध कल्चर फॉर्म पारां सिंधी गीतनि जे सरमोड़ शाइर मीर मोहम्मद पीरज़ादे जी 6वीं वरसी नूर आर्ट आश्रम ते मल्हाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक़्र जे माण्हू शिरकत कई। इन मौक़े ते प्रोग्राम जे मेज़बान मोरड़ो मीर बहर आयल महिमाननि खां तरतीब वार साईं मीर मोहम्मद पीरज़ादो जी ज़िंदगी ते वीचार वरिता, जिन में सिंधी अदबी संगत जे मोहम्मद हनीफ़ सुमरो, सकरण प्रेस क्लब जे मीर मोहम्मद कीरियो, शाइर साहिल पीरज़ादो, ज़रई माहिर ज़फ़र अली खोखर ऐं आलम कीरियो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त मीर मोहम्मद पीरज़ादो सिंधी गीत जो वॾो शाइर हो। पाण इन बड़ जे वण जियां हो जंहिंजी छांव में नौजवान सिख्या वठंदा हुआ। हुन चयो त मीर मोहम्मद पीरज़ादो घणे पासाई शख़्सियत पिणु हो। पाण अदीब बि हो त शाइर बि हो, ज़रई माहिर बि हो त क़ौमी सोच रखंदड़ ज़हन पिणु हो। खेसि सिंध जो हर वक़्तु उल्को रहंदो हो। संदसि कचहरियुनि जो मौज़ू सिंध धरती हूंदो हो। इहो ई सबबु आहे जो अॼु खेसि यादि कंदे करे रहिया आहियूं। हुन वधीक चयो त साईं मीर मोहम्मद पीरज़ादो जा केतिरा ई किताब छपजी चुका आहिनि, जो त अञा बि 14 किताब छपाई वारे मरहले में आहिनि। इन मौक़े ते लतीफ़ साईं जो पारखो मलंग मल्हा लतीफ़ साईं जी वाई ॻाए मीर मोहम्मद पीरज़ादो खे भेटा पेश कई। वरसी जे मौक़े ते कलंदर बख्श मल्हा, ग़ुलाम हैदर सोलंकी, अली सुमरो, शबीर लाखो समेत कई शख़्सियतूं शरीक हुयूं। इन खां अॻु सिंध कल्चर फॉर्म जे अॻवान शफ़ी मोहम्मद मल्हा आयल महिमाननि जो आदर भाव कयो। वरसी जे पुॼाणे ते साईं मीर मोहम्मद पीरज़ादे लाइ दुआ पिणु घुरी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।